नाज़रीन, सिंध में बरसात जो सिलसिलो जारी है। कराची, हैदराबाद, ठट्टो, बदीन, उमरकोट, थरपारकर ऐं ॿियनि शहरनि में बरसात तबाही पखेड़े छॾी आहे। हर तरफ़ पाणी पाणी आहे। माण्हुनि जी अक्सरियत घरनि ताईं महदूद थी वई आहे। हैदराबाद में गुज़िरियल 3 ॾींहनि खां लगातार तेज़ तूफ़ानी बरसात जारी आहे। कासिमाबाद, लतीफ़ाबाद, हैदराबाद शहर ऐं अक्सर इलाइक़नि में गोॾे जेॾो पाणी बीठल आहे। मौसमियात खाते पारां शहरी ॿोॾि जो अलर्ट जारी करण बावजूदि हैदराबाद इंतज़ामिया के बि क़दम नाहिनि खयां। माण्हुनि खे कुदरत जे रहम करम ते छॾियो वियो आहे। घारो में बरसात जूं तबाहकारियूं जारी आहिनि। जाबलू इलाइक़नि खां ईंदड़ बरसाती पाणी जे वॾे रेले शहर जी वॾी आबादी न्याज़ी कॉलोनी, बैराज कॉलोनी, नई आबादी ऐं पंप हाउस रोड समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे ॿोड़े छॾियो, जंहिं सबबि शहरी पंहिंजी मदद पाण तहत महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾ पलाण करे रहिया आहिनि। मीरवा गोरचाणी जे आसपास वारनि इलाइक़नि बादल शाह, बेलहाड़ो शाख, सुमन शाख ऐं हाजी फतह खान नोहाणी समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हवा सां गॾु तेज़ बरसात वक़्फ़े सां जारी आहे। कचनि घरनि जा छपरा हवा में उॾामी विया। फुटीअ जे फ़सुल खे कापारी नुक़सानु रसियो आहे। कुंडरी ऐं आसपास तेज़ बरसात सबबि रोडनि रस्तनि घिटियुनि में गोॾे जेॾो पाणी भरिजी वियो। मुसलसिल 2 कलाकनि खां तेज़ तूफ़ानी बरसात सबबि पाणी दुकाननि ऐं घरनि में दाख़िल थी वियो, जॾहिं त मिर्च ऐं फुटीअ जे फ़सुल खे कापारी धकु लॻो आहे। नवाबशाह, खैरपुर, मटियारी, घोटकी, कशबोर, बांदी, गुलाब लखारी, उकरी चौदगी, दौड़, कोटलालू ऐं मोरो में बि बरसात पई। ॾहरकी, जरवार, आदलपुर, केठी बंदर, हयात पिताफ़ी, ठुल, मीरपुर ॿोड़ो, जुंगशाही, जमपीर ॻाढ़ो में बि बरसात जारी आहे। लाड़ में बरसातुनि सबबि ठटे ऐं सिजावल जे साहिली पटी सख़्तु मुतासिर थी आहे। मीरपुर साकरो, केठी बंदर, खारोछाण, जाती ऐं शाह बंदर तालुकनि में तबाही आई आहे। शहदाद कोट, लाड़काणो, मुरीद शाख, टंडो भागो, पलीजाणी, वगण, मेवोखान, घोड़ा ॿारीअ में बि बरसात जारी आहे। गंबट, पीर वसण, खरड़ा, सेरी, शहदादपुर, टंडो आदम, सरहाड़ी ऐं ॿियनि शहरनि में बि बरसात तबाही पखेड़े छॾी आहे। इलाइक़नि में गोॾे जेॾो पाणी बीठल आहे। इंतज़ामिया किथे बि नज़र न पई अचे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब TV। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।